ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 16 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त बैल रूपी धर्म गऊ रूपी पृथ्वीअ खां उन जे दुखी थियण जी वजह थो पुछे, ऐं पोइ गऊ रूपी पृथ्वी ॿुधाए थी त अधर्म ॾाढो फैलिजी वियो आहे ऐं तुंहिंजा 2 पेर सच तप ऐं क्षमा कटिजी विया आहिनि। पोइ पृथ्वी भगवान जे 6 गुणनि जो वर्णन थी करे, जंहिं मां पाण 15 गुण ॾिठा। अचो त अॼु इन ई कथा के पाण अॻिते जारी कयूं। सभई चो जय श्री कृष्णा। 16 गुण। मन में वैराग रखी स्त्री ऐं औलाद में ज़्यादा मोह न रखणु। 17 दौलत हासिल करे अभिमान जी ॻाल्हि न चवणु। 18 ज़्यादा ताक़त हुअण सां तकबर न करणु। 19 सभ सां चङो हलणु। 20 सभिनी विद्याउनि खे ॼाणणु। 21 ॿिए जो दुख ॾिसी दुखी थियणु। 22 कंहिंखां न डिॼणु। 23 जेको पंहिंजे दुख जो हाल ॿुधाए सो ध्यानु ॾेई ॿुधणु। 24 गुज़िरियल, ईंदड़ ऐं हलंदड़ इन्हनि टिनी वक़्तनि जे हाल जो ॼाणणु। 25 पंहिंजे मन जो हाल कंहिंखे न ॿुधाए समुंड वांगुरु गंभीर रहणु। 26 धर्म ते हलणु। 27 धर्म ऐं वेद जी रक्षा करणु। 28 दुनिया में अहिड़ा चङा कर्म करणु जंहिं करे सभु को उनखे चङो चवे। 29 अखियुनि में हया रखणु। 30 कंहिं जीव खे दुख न ॾियणु। 31 जेको दुखी थी पंहिंजो अर्ज़ु चवे उन जो मतिलबु पूरो करणु। 32 परमेश्वर जो तप ऐं ध्यानु कंदो रहणु। 33 सभिनी खां वधीक बलवान हुअणु। 34 कंहिं बि पहलवान ऐं बलवान खां न डिॼणु ऐं उन सां मुक़ाबिलो करण जो साहस रखणु। 35 साधु ब्राह्मण ऐं महात्मा जो आदर भाव करणु। ऐं 36 पर उपकार करणु। ए बैल रूपी धर्म श्याम सुंदर खे इन्हनि सभिनी गुणनि जे हुअण ते बि कुझु बि अहंकार न हो। इन्हनि 6 गुणनि खां सवाइ श्री श्याम सुंदर जा ॿिया बि केतिरा ई चङा कर्म हूंदा हुआ। जंहिं वक़्तु उनखे यादि थी करियां उन वक़्तु मुंहिंजो अंदर थो फाटे। ॾिसो, जंहिं लक्ष्मीअ जे मिलण वास्ते सभु देवता ऐं दुनिया जा माण्हू एतिरा तप ऐं जप कंदड़ आहिनि, उहा लक्ष्मी कंवल बन छॾे राति ऐं ॾींहुं श्री श्याम सुंदर जी शेवा में रहंदी हुई। अहिड़े मुरली मनोहर जी मां बानी आहियां। जॾहिं द्वापर जुग जे पछाड़ीअ में तुंहिंजा पैर टुटी विया ऐं मां कंस ऐं ॿियनि अधर्मी राजाउनि जे अधर्म करण सां दुखी थी हुअसि, तॾहिं वेंकटनाथ यादव कुल में अवतार वठी मुंहिंजो दुख दूर कयो, पंहिंजो जस संसार में पखिड़ियो। अहिड़े पर उपकारी पुरुष जे विछोड़े जो दुख केरु सही सघंदो। इहे ॻाल्हियूं गऊ रूपी पृथ्वीअ जूं बैल रूपी धर्म सां करणु। ऐं उन वक़्तु राजा परीक्षित बर सां बीठल वण जे पोयां लिखी बैल रूपी धर्म ऐं गऊ रूपी पृथ्वीअ जूं ही ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं
ख्याल करण लॻो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 16हों अध्याय संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कयो त उन्हनि जो भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।